शायद अब्बास साहब पानी के खिलाफ अब्बास साहब के केस कई आहे उहो पाणी नथो लॻाए सॼी सिमेल स्कूल जे ॿारनि में पए थी ऐं उन सां गॾो गॾु अॼुकल्ह बुखार मलेरिया डेंगू वायरस वधी रहियो साॻी तरह सफ़ाई न थिए जेकॾहिं सफ़ाई हूंदी साफ़ सुथराई हूंदी त इहे शायदि वायरस न थींदा बीमारी न थींदी असां बाला ऑफिसर खे रिक्वेस्ट था कयूं जल्द इन शहर जी सफ़ाई कराई वञे जीअं जेको आहे बीमारियुनि खां बचाव हीअ तव्हांजे स्कूल जे भरिसां गंद कचरो आहे हा हीअ असांजे स्कूल जे भरिसां गंद कचरो आहे ऐं हिननि खे ॿ टे चक्कर असां कयो बि आहे वर्बल कयो आहे पर वॾो था छॾनि ऐं सॼे शहर जो कचरो इवन कंहिंजी जॻह बि रहे उहो बि हिते ॿ टे ॾींहं लुटाए था हाणे रस्तो ॾिसो हीअ काफ़ी जेको आहे को डैमेज लॻो पियो आहे पाणी लॻो पियो आहे हिकिड़ो आम मोटरसाइकिल वारो बि नथो गुज़री सघे तव्हां हीअ ॾिसो कोई हिकिड़ो आम पंधु वारो बि नथो गुज़री सघे मोटरसाइकिल परे जी ॻाल्हि आहे त हुन टाउन ऑफिसर खे रिक्वेस्ट आहे त महिरबानी करे असांजे मथां ऐं असांजे शहर जे मथां हीअ रस्तो क्लियर कराए हीअ मुतबादिल रस्तो आहे जेकॾहिं शहर वारो रस्तो बंदि आहे त माण्हू तक़रीबन शहर जो हिन पासे रो वेंदो आहे दीवान कम्यूनिटी वेठी आहे दारेज आहिनि डायलेट आहिनि